العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين صلوات وعلى آل الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد فقد قال الكريم في كتاب المتين بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما खल्क़े कायनात इज़्ज़त आले मुहम्मद जे सदक़े बानियान जो ही एहतमाम पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। या करीम रब इन ज़िक्र जे सदक़े बानियान जो जेकी भी हाजतूं आहिनि उहे पूरियूं फरमा। आले मुहम्मद जे सदक़े न तॾे खे न वेड़े खे ता ज़ुहूर हुज्जत आबाद फरमा। बानियान जा जेके भी मरहूमीन इन दुनिया तां हली चुका आहिनि खे जन्नत फिरदौस में जगह इनायत फरमा। या करीम रब असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। असांजूं जेकी भी हाजतूं आहिनि उहे पूरियूं फरमा। महबान अलबैत अज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पंहिंजे बच्चनि सां आबाद फरमा। या करीम रब जिन मोमिनीन दुआ जे लाइ हुकुम कयूं जूं दुआऊं मुस्तजाब फरमा। मक़ामात मुक़द्दसा जी हिफ़ाज़त फरमा। जे दुश्मननि खे नीस्त नाबूद फरमा। महबान अलबैत जेके हज ज़वारियूं करे उनजा क़बूल फरमा। उन्हनि खे वरी वरी इहा सआदत नसीब फरमा। जेके तमन्ना रखनि था उनजी तमन्ना खे पूरो फरमा। जेके न सफ़र में उनजो सफ़र बेख़तर फरमा। हुज्जत ख़ुदा मुंतक़िम साइण ज़हरा मुंतक़िम करबला इमाम ज़माना जो जल्दी ज़ुहूर फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत लाइ गॾिजी बुलंद आवाज़ सां सलावत। नारे तकबीर। अल्लाह तव्हां खे सलामत रखे आबाद जो गॾिजी नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत हुसैनियत यजीदियत अहल बैत जे दुश्मनन ते लअनत नारे हैदरी नारे हैदरी सलवात पढ़ो आले मुहम्मद। बुजुर्गो खुश नसीब आहियूं तव्हां ऐं असां जो अल्लाह असांखे मुर्शिद अहिड़ा ॾिना रहबर अहिड़ा ॾिना हादी अहिड़ा ॾिना जेके न ज़मीन जा मोहताज आहिनि न ज़माने जा मोहताज। ज़मीन हिननि जी मोहताज आहे ज़मानो हिननि जो मोहताज आहे। राज़े जो तो जुमिलो अर्ज़ कई वञा जल्दी भी काफ़ी आहे। वरी मुंहिंजो साईं भी तशरीफ़ फरमाए दुआ कयो जेके भी ज़ाहिरीन मक़ामात मुक़द्दसा जी ज़ियारत करण वञनि था पिया अल्लाह उन्हनि जो सफ़र ख़ैर सां करे। बाबा साईं ही त पंहिंजी जाइ ते अल्लाह हिननि जे नौकरनि खे एतिरो मक़ाम ॾिनो आहे जो हिकिड़ा सिज खे उभरण कोन था ॾियनि त ॿिया लहण कोन था ॾियनि। हैदरी हिकिड़ा उभरण नथा ॾियनि या लहण कोन था ॾियनि। मां पाण खां सवाल थो कयां तव्हांखे ज़रियो बणाए जिन उभरण न ॾिनो उहे नबी हुया ॻाल्हायो। अच्छा भला मासूम हुया न नबी हुया न मासूम हुया हुया तव्हां असां जहिड़ा।
वो भला हुननि जो सिज चवण करे पियो असांजो छो न बाबा हुननि जे चवण ते उभरे कोन थो छाजी करे इन जे करे त हुननि आले मोहम्मद खे रुगो मञियो न हुयो पर झुकिया हा जियां हुननि चयो तीअं हिननि कयो हिननि पंहिंजी मर्ज़ी हलाई कोन पोइ जॾहिं हिननि पंहिंजी मर्ज़ी न हलाई न बाबा साईं त पोइ आले मोहम्मद बि वाइदो कनि जे तव्हां पंहिंजी मर्ज़ी नथा हलायो त असां पंहिंजियूं मर्ज़ियूं वरी तव्हांखे ॾेई था छॾियूं पिया असां पंहिंजियूं या अली मुश्किल कुशा अॻियां पिया अॻे जी नारे हैदरी जेकॾहिं तव्हां असांजे फरमान ते एतिरो अमल था कयो जो जेकॾहिं बुख ते असां मनो था कयूं त कंहिंजे वेझो ई कोन थो वञे बसि हिकिड़ो जुमिलो मां अर्ज़ु कयो मुंहिंजा बाबा साईं जेकॾहिं क़िबला मौलाना मंज़ूर हुसैन सोलंकी साहिब मूंखे ॾे 1000 रुपया 1000 रुपया ॾेई वरी चए बाबा मूंखे तूं 200 त मोटाए ॾे घबराइजी वियो मां चवांसि न ॾींदोमांइ चवंदो कहिड़े क़िस्म जो सैयद बादशाह हुआ 1000 बि मां ॾिनोमांसि वरी 200 तो घुराए वठ आले मोहम्मद फरमाईंदा असांजो हक़ अथव तव्हां ते इहो मिलियो असांजे सदक़े में अथव खाओ असांजे सदक़े में था चऊं था ॾियो त ॾियो कोन था पिया हैदरी वो बाबा सही सिज ऐं चंड त पंहिंजी जाइ ते पोइ असांजे चवण ते त हवा बि कान रुकबी न ये तॾहिं रुकबियूं जॾहिं उथ त ॾिस अली राज़ी आहे या नाराज़ आहे वेह त ॾिस अली राज़ी आहे या नाराज़ आहे अखि ओॾे खण जाॾे अली राज़ी हुजई खा उहो जंहिंमें अली राज़ी हुजई न थई त न खा ज़रूरी कोन्हे को त खा ऐं अल्लाह जो वाइदो आहे ज़रूरत वारो रिज़्क़ मां ॾींदोमांइ भली तूं बिस्तरे ते सुम्हियो पियो हुज बिस्तर ते सुम्ही पियो तोखे ज़रूरत वारो रिज़्क़ ॾींदोमांइ अल्लाह जो वाइदो तो रिज़्क़ मां अता कंदोमांइ बाबा साईं जॾहिं अल्लाह जो इहो वाइदो बि आहे मां माज़रत सां हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु कयां पियो असांजो ज़मीन ते त एतिरो एतबार ऐं एतमाद आहे जो बिज छटे था अचूं इन उम्मीद सां पहिरियां ज़मीन खे खेड़ियूं था ठाहियूं था तवजो आहे लाइ कान उनखे ठाहे ठीकु करे ख़र्च करे वरी वञी बिज था छटे अचूं इन उम्मीद ते त 6 महीननि खां पोइ हीअ ज़मीन असांखे मोटाए ॾींदी ज़मीन मोटाए ॾींदी आले मोहम्मद फरमाईंदा ज़मीन ते एतिरो एतबार अथई ख़ुदा जी ज़ात ते एतिरो बि कोन है को अल्लाह तो फरमाए त मूंखे हिकु ॾे त 10 दुनिया में मोटाए ॾियां 70 आख़िरत जे अच्छा बाबा साईं मां हिकिड़ो माज़रत सां हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु पियो थो कयां असां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ॾिठो आहे त व्याजी जेके व्याज हलाईंदा आहिनि न व्याजी उन्हनि खां जेको वठणु वेंदो आहे उहो वञी कंदो अथसि इलाज नाराज़ न थींदो इलाज भाउ न आहे वक़्तु अची वियो आहे खीसे भरियो पियो हूंदुसि हुनजो चवंदो मौला जो कसम अॼु त रुपियो ई कोन्हे ये मौला त हुनजे लाइ का ॻाल्हि ई कान्हे का न जेको अल्लाह जे कानून जी मुखालफ़त वेठो थो करे वली खे छा सम्झंदो मौला जो कसम आहे कुझु कोन भाउ ईअं न कर तुंहिंजा हथ ढिघान कॼ मदद कर इलाज कंदासूंसि बाहूं ॿधंदासूंसि पोइ वरी चवंदो बाबा तरस भला त कंहिंखे ॾिसां मूं वटि कोन्हनि करीम रब थो फरमावे इन्हे खे इलाज करे थो मुसलो विछाए मुॾे नथो अचे पियो अच्छा मुंहिंजो नंढड़ो बीमार आहे नंढड़ो बीमार आहे हुनजी दवा वठणी आहे अच्छा शिफ़ा दवा मां मिलंदी आहे या ॿी जाइ तां पोइ व्याज ते पैसा वठी वञे थो दवा वठे जंहिं ते पक बि कान ई हुन ते पक कान ई का मुसलो विछाए हुनखे नथो चएसि करीम रब तोखां वधीक ॿियो केरु आहे शिफ़ा ॾियण वारो अलियो बतूल जे सदक़े में तूं ई शिफ़ा ॾींदे न पोइ ॾिस त ख़ालिक वटां रिज़्क़ बि कीअं थो बग़ैर हिसाब जे मिलई त शिफ़ा बि मिलई जेको घुर ॾिस कीअं थो
यो मिलन तो तॾहिं मुंहिंजा बाबा साईं जॾहिं असां आले मोहम्मद जे फरमान ते अमल कयूं। ईअं न थिए त हिकु ॻाल्हि ॿुधी वरी ॿिए पासे ॾांहुं कढी छॾियूं, हिकु कन खां ॿुधीसीं ॿिए खां कढीसीं। थोरो ई ॿुध पर अमल कर। ख़ुदा गवाह आहे, जेॾी महिल सुभाणे हलंदासीं न त हिन मजलिस जी अहमियत जी ख़बर उते पवंदई कि तव्हां जेको हिते अचो था इन मजलिसनि में तव्हां मामूली न आहियो। इन जो सुभाणे पहिरियों सवाल असां खां थींदो। ये जो हेतिरा मोमिन तव्हांजे आॾो वेठा रुगो उन्हनि खे खिलाए आए, नारा हणाए आए, या को असांजो पैगाम बि ॾेई आए? पहिरियों सवाल इहो असां खां थींदो। ऐं ॿियो सवाल तव्हां खां थींदो जे उन ॿुधायव त तव्हां अमल केतिरो कयो। ही हुज्जत हिक ॿिए ते पूरी पिया था कयूं। तव्हांखे जीअं इन मैदान में सुभाणे केरु इहो उज़्र पेश न करे त मूंखे ख़बर कान हुई। ऐं अॼु जो दौर माशाअल्लाह अहिड़ो दौर आहे जो हर इंसान ॼाणे थो त अली जो हुकुम छा आहे, बतूल जो हुकुम छा आहे। या अली मुश्किल कुछ मां कीअं ज़िंदगी गुज़ारियां, इहो सॼो सबक़ आले मोहम्मद तव्हांजे लाइ पेश करे छॾियो आहे। ऐं अल्लाह वाइदो कयो आहे, अल्लाह वाइदो कयो आहे त मां काथे बि पंहिंजी ज़मीन खे पंहिंजी हुज्जत खां ख़ाली न छॾियो आहे। हीअ ज़मीन बाक़ी आहे तुंहिंजे मुंहिंजे इमाम जे सदक़े में, इमाम जे सदक़े में। बस हिकिड़ो जुमिलो अर्ज़ु करे ॿ जुमिला मसाइब जा पढ़ी साईं खे टाइम ॾियां। असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त इमाम ज़माना जी ज़ियारत कयूं। मजलिस था पढ़ूं, पहिरियां दुआ इमाम ज़माना, नमाज़ था पढ़ूं दुआ इमाम ज़माना, मजलिस जे इख्तिताम ते दुआ इमाम ज़माना। जेके ज़वार ज़ियारतूं करे आहिनि मस्जिद साला में, मस्जिद जमकरान में, जेको माण्हू वञी 40 जुमे जो अरबा जो राति जो नमाज़ पढ़े त हुनखे मौला जी ज़ियारत नसीब थींदी आहे। 40 राति। हिकु कूफे जो जवान आहे, कूफे जो हिकु जवान आहे जंहिं इरादो कयो त वञी मस्जिद साला में 40 जुमे अरबा जो राति वञी नमाज़ पढ़ां त जीअं इमाम जी ज़ियारत त थिए। इमाम जी ज़ियारत जे लाइ मुश्ताक़ आहे। 40 रातियूं मुसलसल पढ़ियो। ख़ुलासो थो कयां, जॾहिं 40 रात गुज़री ज़ियारत न थियसि, पंहिंजो पाण खे थो चए तूं कमीनो आहे। इमाम जो फरमान कूड़ो न थींदो। ज़मीन तब्दील थी सघे थी, आसमान तब्दील थी सघे थो, तो में कमी आहे। या तो खाधो अहिड़ो आहे जो अॻिते आवाज़ न वियो आहे, या तो ॻाल्हायो अहिड़ो आहे, या तो ॾिठो अहिड़ो आहे जो इमाम तो सां मिलण गवारा नथो करे पियो। बग़ैर हुनजो फरमान त हक़ आहे। पाण खे चवंदो चवंदो पंहिंजी सर्दनिश कंदो, घणो कुझु पाण खे चयईं। ये जो बिस्तर ते वञी सुतो न, ॾिसे तो ख्वाब में इमाम ज़माना जन तशरीफ़ फरमा थिया। मुंहिंजे आका जन फरमाइनि था तुम्हारी नमाज़ खां वधीक जेको तो पाण खे चयो आहे न, उहो मूंखे प्यारो लॻो आहे। जे तोखे वाक़ई मुंहिंजे दीदार जी ज़रूरत आहे त पोइ सुभाणे कूफे जी बाज़ार में फलाणे सोनारे जे दुकान ते अची जाए त दीदार कराए। दीदार करे सुभाणे ते जा सोनारे जे दुकान। सुभाणो थियो ज़ोहर जी नमाज़ खां बाद जो इमाम रखियो आहे टाइम। इंतज़ार पियो थो करे जल्दी ज़ोहर थिए त वञी इमाम जा क़दम चुमिया। पक अथसि त मौत त ईंदो कोन। मां न सम्झाए सघियुमि इहो जुमिलो। भई असांखे त इहो यकीन ई कोन्हे, कोन त अलाए ज़ोहर खां पहिरियां मरंदासीं, अलाए पोइ मरंदासीं। पर हिन खे यकीन आहे त ज़ोहर खां पहिरियां न मरंदो। मूंखां पुछो छाजे करे? इन जे करे त इमाम जो हुकुम अथसि ज़ोहर खां पोइ ज़ियारत कराईंदो मां। निकला इमाम जो वाइदो हुजे त तूं ज़ोहर खां पोइ मूंसां मिलंदो, न मौत ईंदो ई कोन। इंतज़ार कई, ज़ोहरनि जी नमाज़ अदा कई, वियो दुकान ते, ॾिठे वाकर नूरानी चहिरो वेठो आहे। पक थियसि त इहो ई मुंहिंजो इमाम आहे। मौला जी क़दम बोसी कई, दुकान ते वेठो आहे। हिकिड़ी मस्तूर दुकान ते चढ़ी आई। वो ॾिसी चए थी अदा मूंखे इहो सोन खपाइणो आहे, वठंदे? हुनजो भेण बाक़ी दुकान छाजे लाइ खोलियो अथमि? बसि असांजे दर्स जो जुमिलो इहो ई आहे बाबा साईं। सोन कढी रखी साॾो, हिनजी क़ीमत पुछेसि तो भेण तो बाज़ार में कंहिंखे ॾेखारियो आहे या न? अची हा दा ॾेखारियो अथमि। छा क़ीमत थी आहे?
जे मूंखे 2 दिरहम चवनि था मुंहिंजी ज़रूरत आहे 3 दिरहम जे तूं 3 ॾींहं त मां तोखे ॾियां 2 ते मां खपायां कोन थी खणी हथ ते रखी ॾिसी वज़न करे चई भेण तुंहिंजे हिननि ज़ेवरनि जी क़ीमत 2 दिरहम न उहे वीचारी घबराइजी छा त ॾेढ चवंदो अलाए छा 2 न 3 न चई बाक़ी घणा चई हिन जी क़ीमत आहे 7 दिरहम घबराइजी वियो था काथे 2 काथे 7 क़ीमत आहे 7 दिरहम पंहिंजो पाण खे ॾिसी चए थी काथे 2 काथे 7 ही भुलिजी पियो अलाए छा अल्लाह अकबर मूं जहिड़े खे मिलंदा न चवां 6.5 ॾे त खयूं थो वञा 7 छो अधु बि छॾियो मैं दिरहम हाणे वो औरत ॾिसी चएसि थी भाउ मूंखे बाज़ार में 2 दिरहमनि खां वधीक कंहिं न चयो थी तवजो आहे अलाए कान वो चए थो भेण वाक़ई न चयो हूंदनि तोखे पर मूं वटि क़ीमत आहे 7 दिरहम ॾिसी चए थी भाउ मां आहियां साइण ज़हरा जी नौकरियाणी मां तोखे धोखे में रखणु नथी चाहियां वरी ॾिस वो मतां हिननि जी क़ीमत घटि हुजे तूं भुलिजी पियो हुजे वरी वज़न कर वो ॾिसी चएसि थो जे तूं साइण जी नौकरियाणी आहे त मां बि आम न आहियां मां बि इमाम ज़माना जो नौकर आहियां जे 7 में ॾींहं त वठाए न त तुंहिंजी मर्ज़ी चए थी बिस्मिल्लाह पीर भाई आहे ज़ेवर ॾिनई पैसा वरितई जेॾी महिल ज़ेवर हुन वरिता न ॾिसी चए थो तुंहिंजे ज़ेवरनि जी हक़ीक़ी क़ीमत 8 दिरहम आहे हिकु पंहिंजो नफ़ो रखियो अथमि 7 तोखे पियो थो ॾियां इमाम ज़माना जवान जे पुठी ते हथ रखी चवनि था जेकॾहिं अहिड़ा बणिजी पओ न पोइ तव्हांखे जमकरान वञण जी ज़रूरत कान्हे साला वञण जी ज़रूरत कान्हे असां घर अची तव्हांखे पंहिंजी ज़ियारत करायूं हैदरी एडी अज़मत जा मालिक जिंदगी जे क़ैद में रहियासीं त वरी मुलाक़ात रोवारे इहा ॻाल्हि थी जेकॾहिं रुगो चादरूं न ॾियनि हा ऐं ज़ंजीर न पाराइनि हा त शायदि त हीअ क़ौम कंहिं जाइ ते बीहे हा ॾह मुहर्रम लुटियनि चादरूं मुंहिंजो पढ़णु सवलो आहे तव्हांजो ॿुधणु सवलो आहे इहो केरु पुछे न अली ज़ैनुल आबिदीन खां त मौला तो कीअं ॾिठियूं अल्लाह तव्हांजो रोअण क़बूल करे अल्लाह बानियुनि जो ही फ़र्श अदा पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए बाबा साईं जेॾी महिल 11 जो ॾींहुं थियो न सज्जाद इमाम वटि हिकु गंढड़ी ॿधी खणी आयो इमाम सम्झो मतां हाणे गैरत आई हुजनि मुंहिंजे पुफियुनि जूं चादरूं आंदी हुजनि जीअं सज्जाद गंढड़ी ॾिठो न हे कमीना ॾिसी चवंदा सज्जाद तूं पाराईंदे या असां पारायूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तूं पाराईंदे या असां पारायूं ईअं सहारो बाकर जो ॾेई उथी ऐं चए थो घणो ॾिठमि तव्हांखे ख़बर न आहे मां अली जो बचड़ो आहियां हाणे मूंखां बर्दाश्त न थींदो जो मुंहिंजे पुफियुनि खे तव्हां ज़ेवर पायो खणी मुंहिंजो आका आयो घर बि हिकु ॿिए ॾे ॾिसणु लॻी कंहिंखे पायूं अली जे धीउ विरासत शुरू कई ॾुखिया सुखिया पातन ज़ेवर ख़तम थी उठाया बग़ैर पलाणनि जे उठ जॾहिं सवार थियण लॻियूं न अली जो धीअर ऐं नुंहर जंहिंखे जंहिंखे नंढड़ो ॿारु हुयो साइण ज़ैनब आलिया खणंदी हुनजी गोद में ॾींदी पई वञे जीअं साइण रुबाब वेठी मुंहिंजी साइण सकीना खे खयों जेॾी महिल खणी अॻिते हली न कमीने शिमिर जी नज़र पई हकल करे चए थो काॾे थी खई वञे ॾिसी चए थी मां रुबाब जे झोली में विहारींदीमांसि कमीनो चवे थो न हीअ कंहिंजे झोली में न विहंदी अकेली विहंदी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह शर्म न कर हिजाब न कर हीअ अकेली विहंदी अज़ादारो जीअं अकेली जो जुमिलो आयो न हिकु दफ़ो सजाद ॾिसी चए थो कमीना कुझु त ख़्यालु कर उमिरि बि ॾिस सवारी बि ॾिस
ये तो कदे बाबे जे सीने का परे रही काने शरीफो आजादारो खुदा गवाह हुआ इन कमी ने यो ऑर्डर जारी कयो तो सकीना वेहंदी तो अकेली वेहंदी ये जो मुझी सायन अकेली वेठी ना वेठी मुझी सायन अकेली विहारन मुखे माफ कजो सादात खुसूसन सादात मोमिनी मुखे माफ कजो ये मुझी सायन के विहारन जी उठते सामान बदबो अल्लाह अकबर ये जेमल हलियो ना काफिलो हलियो एक जाए ते वनी शबीर मौला जी सांग रुकजी वई काफिलो रुकजी वयो ये जो काफिलो रुकियो कमीनो शिमिर थोड़ो अगते निकरी पोइते मोटियो पांजे सिपाहिन का पूछे तो मुझी इजाजत का बगैर काफिलो छो रोकियो थव दिसी चंदा छा कयो ओ यो जो सांग ते सर है ना इन जी सांग जमीन में लही वया निकरे नथी आजादारो एक कमीनो चे तो छा नथी निकरे खबर अथस तो यो किए निकरंदो इन छा कयई खुदा इन ते लानत करे ताज़ियानो हथ में खयई लोडी दो घुमाई दो उते आयो जाते गरीब सजाद बीठो ओ मुझे आका जे पुठी ते जड़े ताज़ियाना हणन शुरू कई न बाबा साईं माफ कजो जी ताज़ियाना हणन शुरू कई न एक दफो सजाद बाबे ने डिठो एक दफो बाबे सजाद ने डिठो मुझे आका शबीर जे अखिन में पानी वहे तो पियो सजाद रोई चे तो बाबा रोए अथो अल्लाह अकबर रोए छो थो मुझो आका फरमाए तो सजाद तुझी गुरबत थी रोवारे तुझी गुरबत थी रोवारे बाबा पो हले छो न थो आवाज आयो सजाद इंसाफ कर किए लाओ मुझी सकीना जो काने बिस्मिल्लाह 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 लख दफा मां लख दफा पढ़ा बिस्मिल्लाह बाबा साईं मुझे आका फरमाइंदा सजाद मां की हला मुझी सकीना काने खुदा गवाह हुआ बाबा साईं जिए यो बुधो न मुझी सायन ज़ैनब आलिया बगैर पलान जे उठते हथन में जेवर इए लथी जी अब्बास ज़ीनता लथो मोट बियो जुमलो कोन्हे को ये ज़ीनता लथी तकड़ा कदम खई पोइते डोड़ंदी भी थी अचे सदा दीदी थी अचे या सुके न तो ऐन अंत ओ सुके ना किथे आ तुझी पुफी तो के गोलींदी थी वतई शरीफ आजादारो साइन गोलींदी एकड़न झाड़न में आई छा दिसे एक बीबी आ जंजे जानू ते सकीना सुती पया निंड अची वई थस अली जी धी एक दफो बी बई हथ पांजी कमर ते रखया ये दिसी फरमाए थी मुके एतरो बुधाए ये सकीना न मां जे सीने ते पई सुमे न मुझे सीने ते पई सुमे न सजाद जे सीने ते पई सुमे एतरो बुधाए तू केर आ जो तुझे जोलीअ में सुमी पई आ इनके निंड अची वई आ जने न मुझी सायन गल्हायो मुझी सायन फरमाए थी आवाज बुधल आ जे नाराज न थे त बुधाए तू केर बीबी आ आवाज आयो सुञाण तुझी मां ज़हरा आ ओ हिय तो आ जाते हुसैन बिस्मिल्लाह 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 अलाज़मतुल्लाह अजरकुम मिन अल्लाह अल्लाह तां जो रोण कबूल करे आले मोहम्मद जे गम का सिवा बियो गम न ॾिसो असादाराने हुसैन आखिरी रिवायत हिक मसाहिब खान पढ़ियो इनम ॾाढो ॾुखियो जुमलो पढ़ियो बाबा साईं जेॾी महिल न सादात कूफे में आया एक जवान आयो ॾिठई सफ़ेद रीश वारो सर एक सांग ते आ उन सांग वारे खे ख़त्म कयई तव्हांखे ख़बर आ इहो केर आ इहो मुस्लिम पुट हबीब इब्न मज़ाहिर जो आ पंहिंजे पीउ जो सर खयई जेके हिनमल ताईं न रुना उनखे दावत आ त वुज़ू करे वठे अज़ादारो पीउ जो सर खयई सिधो आयो सजाद मौला वटि मुंहिंजे आका जे भरिसां बीही बाबे जो सर हीअं मथे खणी ॾिसी चे थो जंहिंजा जवान पुट हुजनि उन्हनि जे पिन जा सर सांगुनि ते न आहिनि हूंदा अज़ादारो जीअं सजाद इहो ॿुधो न बाबे ॾे मोह करे रोई चे थो बाबा मूंखे माफ़ कजांइ ओ बाबा मां अकेलो हुजां तुंहिंजो सर सांग ते न हुजे हा बाबा मूंसां गॾु पुफियूं बग़ैर इजाज़त